चिपरो लगे गोठ बाखरे जी गोठ हाँ जी हबीब गुजो वासी जो बासरन पारा प्लाट से कब्जो करण खिलाफ एहतजाज किया। यार मोहम्मद दर्स प्रेस क्लब ते पहुंची दाहिंदे चए त गोठ जो मकामी बासर मोहम्मद दर्स मुझे ज़ाती प्लाट से कब्जो करण चाहे तो जंहिं मूं ते केतिरा भेरा हमला पिणु कराया आहिनि। हुन चयो त बासर जे अहिड़ी ॾाढ ख़िलाफ़ मूं इलाइक़े जे मुअज़िज़िन खे दाह पिणु ॾिनी आहे। हुन वस वरण खां मामले जी जांच करे इंसाफ़ जी घुर कई आहे। हबीब जे नाले सां ठीक आहे न, हुन में साईं प्लाट जेको हो स्कूल हो पोइते हींअर खणी आया आहिनि अॻिते, उन जे लाइ मूं इतिराज़ु कयो आहे ॻोठ सभिनी खे, कंहिं मुंहिंजो इतिराज़ु न ॿुधो। दोदे नाले सां स्कूल आहे, डॉक्टर मोहब्बत जेको हमदर्दी करे पियो, दर्ज करे पियो, चए थो ॿार ॾिस कुटसि, वधीक हेॾा अचण जो कमु कोन्हे। उन जे लाइ करे अर्ज़ु करे हिते आयो आहियां, बाक़ी वधीक साईं जन जी महिरबानी। हुते ठाहीनि कोन साईं, उहो पहिरीं उतां खणी आया, पहिरीं स्कूल ते रखियो, उतां ठाहीनि कोन। हाणे उहो प्लाट बि रखियो वठानि, मूं चयो बाबा प्लाट जे ॾींदा त मूंखे हुते अधु ॾींदा, न त हिन जा त हिन खां अधु वठंदुसि। इन जा ते अॻु में हिते हिन जा ते चोरो हुयो, इन जा ते मसवाड़ वठंदो डॉक्टर मोहब्बत खां रमज़ान, मसवाड़ वठंदो। अॼु उन जा ते स्कूल ठाहियो अथनि। हाणे इन खे मुंहिंजो भाई स्कूल ठाहींदा, बक़ाया स्कूल बचियो ऐं उतां कटाईंसि। राज खे ॻोठ खे सॾु कयुमि, ॻोठ मां केरु लेलेला न आयो। ऐं स्कूल जेको आहे उनजी भर में स्कूल अथई, या 2-3 फुट बि कोन्हे, उन जा त बिल्डिंग ठहियलु अथई। हाणे ॿी बिल्डिंग त ठाहींदा, ऐं चवां थो बिल्डिंग वापसि वञे जिते हुई उते, जिते बिल्डिंग हुई उते वञे। इहो डॉक्टर मोहब्बत माना ठीक आहे न। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।